मोज़िज़ ख़वातीन हज़रात, हाणे जंहिं शख़्सियत खे मां हिते स्टेज ते सॾींदुसि ॻाल्हाइण जे लाइ, ऐं उन शख़्सियत जो जॾहिं मां नालो खणंदुसि त मूंखे पक आहे त सॼो हाल जेको आहे उहो ताड़ियुनि सां गूंजी उथंदो। हैदराबाद खां कई आयो आहे असांजो मानवारो ऐं सिंध जो नामवर आर्टिस्ट, समूरी दुनिया में सिंध जी सुञाणप बणियो आहे। ऐं अॼोकी महफ़िल में क़ुर्बान साहब जे ज़ाती दोस्त जे हवाले सां शिरकत करण लाइ असांजी गुज़ारिश ते हली आयो आहे। अवांजी भरपूर ताड़ियुनि में सिंध जो नामवर मज़ाही आर्टिस्ट कादिर बख्श मिठू साहब खे गुज़ारिश कंदुसि त स्टेज ते अचे ऐं क़ुर्बान मंगी साहब जे हवाले सां संदसि ज़ाती दोस्ती जे हवाले सां उनजी ख़िदमतुनि जे हवाले सां पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। ऐं मिठू साहब अॼोकी हिन महफ़िल में राति जी मानीअ खां पोइ पंहिंजे मज़ाहिया फ़न जो मुज़ाहिरो बि कंदो। यकीनन तव्हां सभु गॾु हूंदा। कादिर बख्श मिठू साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजो अदियूं भेणूं बुज़ुर्गो भाउरो ऐं स्टेज ते वेठल साहिबान सभिनि खे मुंहिंजे तरफ़ां अस्सलाम वालेकुम। ऐं क़ुर्बान मंगी साहब तव्हांखे लख लख मुबारकूं हुजनि। ऐं क़ुर्बान मंगी मुंहिंजो 1982 खां दोस्त, जॾहिं असां पहिरियों हिन प्रोग्राम कयो बालक मेलो, अब्बास बंबरो साहब वेठो, अलाह साईं हिनखे वॾी हयाती ॾे। पोइ उन दौरान उन खां वठी अञा ताईं मुंहिंजी हिन सां दोस्ती ऐं अलाह करे हीअ दोस्ती सदाईं असांजी कामयाबु हुजे। ऐं हिकिड़ो हिन प्रोग्राम कयो तॾहिं आउं इरिगेशन में मुलाज़िम आहियां, वेल्डर आहियां, मैकेनिक में। सो आउं सुबुह जो ड्यूटी ते वञूं पिया, गाॾीअ में चढ़ियो, हीअ पोयां अचे पियो रक्शे में, सॾ कंदो अचे, सॾ ड्राइवर शीशे मां ॾिठो केरु माण्हू आहे, हीअं इशारो कई, ड्राइवर बीह रहे त हीअ चए कादिर बस मिठू, हुनजो अंदरि वेठो आहे। चई यार मुंहिंजो प्रोग्राम तोखे अचिणो आहे, पर हीअ एॾो त नियत साफ़ माण्हू, अलाह हिनखे हयाती ॾे, ख़ुशि हुजे अलाह करे। जेॾी महिल मुंहिंजो तुंहिंजो काई तारीख़ पियो अचे, फलाणी तारीख़, ऐं फलाणी तारीख़ उहो कमु असांजो ख़तमु थी वियो। आउं हिन प्रोग्राम में पहुतुसि। वरी अॼु तव्हांखे आउं वाक़ो ॿुधायां, कराची खां शालीमार में, शालीमार ख़ैरपुर में कोन बीहंदी आहे, पर मुंहिंजे अलाह जा लख लख एहसान, अॼु शालीमार ख़ैरपुर में बीह रही। चयो अहिड़ो माण्हू क़ुर्बान, हिन कावड़ कमाल आहे ईमान सां। होटल में वेठा मुंहिंजो क़ुर्बान चांहि पीअंदो, मूं चांहि पीती, चयार मूंखे त पीआर, मुंहिंजो तूं चए थो कोन थो पीआं, मुंहिंजो न यार, चई मुंहिंजी आदत आहे, मुंहिंजो यार आदत ख़तमु कर न त बुख मरी वेंदे। हीअ कमाल माण्हू आहे, अलाह हिनखे वॾी हयाती ॾे। अॼु मूंखे तक़रीर आऊं अॼु जहिड़ो मूं अव्हांजे साम्हूं बजट पेश कयो आहे। बसि अलाह तव्हांखे सदाईं ख़ुशि रखे, सदाईं आबाद हुजो। अख़्तर दरगाही साहिबु, असीं हुनजा बि शुक्रगुज़ार आहियूं, जेको सुठा प्रोग्राम कंदो, असांखे घुराईंदो। अलाह साईं तव्हांखे सदा ख़ुशि रखे। साईं अकबर शाह वेठो रेडियो, ऐं रेडियो आबाद हुजे। साईं जो त लहजो कमाल। क़ुर्बान मंगी मुंहिंजो नंढे हूंदे दोस्त आहे, अचो त तव्हांखे अनवर विस्तरे आवाज़ में कलाम ॿुधायूं। ऐं सदाईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो, ऐं अलाह तोखे वॾी हयाती ॾे। सभु साहिबान ख़ुशि हुजो, अलाह करे असांजा फ़नकार बि ख़ुशि हुजनि। ऐं कल्ह अॼु अख़बार में तव्हां पढ़ियो त असांजो नौजवान मूसीक़ार रोशन जी फौत थी वियो। अलाह हुनखे जन्नत फिरदौस में जॻहियूं ॾे। अलाह साईं तव्हांखे सदा ख़ुशि रखे। मूंखे तक़रीर करणु कोन थी अचे, छो मुंहिंजी तालीम कोन्हे। फ़न जेको मूंखे अलाह साईं ॾिनो हुनजी महिरबानी। तालीम ईमान सां मूं 3 दर्जा पूरा कोन पढ़िया आहिनि। हाणे मदीने में वियासीं उमिरो करे, मके मां मदीने में, उते वेठा आहियूं होटल ते, त हिकिड़ो इंडिया जो माण्हू आयम हैदराबाद हिंदी, त मुंहिंजो आयम हैदराबाद सिंधी। छोटी गिटी, पका किला, कच्चा किला, तिलक चाड़ी, गोल बिल्डिंग,
इक़बाल होटल जेको खा पैसा तुंहिंजो पी ॾींदो। महिरबानी, अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे।